सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख के ठहरा पेश करने की इजाज़त न मिलण ते पीटीआई मेंबर्स जो गोड़। पीपल्स पार्टी ऐं पीटीआई मेंबर आमू सामू शर्जील इनाम मेमण ऐं हलीम आदिल शेख जूं हिक ॿिए ते उलझूं। हलीम आदिल शेख डिप्टी स्पीकर के चयो त मां ॻाल्हाइण लाइ अव्हां खां इजाज़त न वठंदुसि। डिप्टी स्पीकर चयो त मुंहिंजी इजाज़त खां सवाइ तव्हां नथा ॻाल्हाए सघो, तव्हां रोड ते न पर असेंबली में आहियो। शर्जील इनाम मेमण चयो त हलीम आदिल डिप्टी स्पीकर खां माफ़ी वठे। नासिर शाह चयो त हलीम आदिल शेख खे ॻाल्हाइण ॾियो ऐं माफ़ी बि वठे। जहिड़े सबबि असेंबली जी कार्रवाई मुलतवी कई वई। वेगन में जेका हिक औरत हिक बार बचण खां पोइ बाक़ी जेका भी सुवारी तकरीबन हुई वेगन में वो सब जो सब मरी चुका। 11 माण्हुनि जी हिन वक़्तु डेथ थी आहे ऐं 15 माण्हू ज़ख़्मी ऐं जेको बस जो ड्राइवर आहे उहो बि हिन वक़्तु अरेस्टेड आहे, असांजी कस्टडी में आहे। खैरपुर भरिसां खौफनाक हादसो, औरतुनि ऐं ॿारनि समेत 12 मुसाफ़िर अजुल जो शिकार। पुरानी क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कोच ऐं वेन में खौफनाक टक्कर थियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। एम्बुलेंसिस घटि हुजण सबबि फौतुनि जा लाश कोस्टर ऐं ज़ख़्मियुनि खे डॉटसन ऐं रिक्शाउनि ज़रिए अस्पताल पहुचायो वियो। एसएसपी खैरपुर अमीर सऊद मक्सी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस कोच ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। एम्बुलेंस घटि ऐं ज़ख़्मी मुसाफ़िरनि जो अंग घणो हुजण सबबि रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं पेश आयूं। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह नोटिस वठंदे कमिश्नर सखर खां रिपोर्ट तलब करे वरिती। खैरपुर भरिसां खौफनाक हादसे जो शिकार थियल वैन सखर खां सांगड़ वेंदड़ कोच सां टक्कर बाद मुकम्मल तौर तबाह थी वई। फौत थियल 12 ॼणनि मां 8 फौतुनि जा लाश वारसनि हवाले। 4 मर्द अञा ताईं सिविल अस्पताल खैरपुर में पयल। फौतुनि में बांदी वासी गुलाम हुसैन ऐं संदसि धीउ नैना, कुंभ वासी दाद मोहम्मद राजड़, अली शेर शेख ऐं गढ़ यासीन वासी अली डिनो शाह शामिल। डरी मीरवा वासी मंसूर शर, साजिद जरवार, दौड़ वासी उबैद चांडियो बि हादसे में अजुल जो शिकार थियलनि में शामिल। मदेजी वासी डिनल शाह, सखर वासी सुबहान शाह, शिकारपुर वासी नाज़िल शाह ऐं तंगवाणी वासी नसीरुद्दीन बहलकानी फौतुनि में शामिल। क़ौमी असेंबली के स्पीकर असद कैसर शाहिद खाकान के जूतो हणण वारी ॻाल्हि जो नोटिस वरितो। असेंबली सेक्रेटरीट स्पीकर की हिदायत से शाहिद खाकान अब्बासी के ख़त लिखी छॾियो। नवाज़ लीग अॻवान के 7 ॾींहनि में मुआज़रत ऐं पोज़ीशन वाज़े करण की हिदायत। ख़त में चयो वियो आहे त शाहिद खाकान ऐवान की कार्रवाई में रंडक विझी स्पीकर के उहिदे जो मज़ाक उॾायो। शाहिद खाकान अब्बासी तरफ़ां तय थियल वक़्त ते जवाब न ॾियण ते सम्झियो वेंदो त वटसि पंहिंजे दिफ़ा लाइ कुझु बि नाहे। तहरीक लब्बैक पाकिस्तान पाबंदी ख़िलाफ़ 1 महीने अंदर अपील करे सघे थी। कमेटी सलाह मशवरनि बाद फ़ैसिलो कंदी। टीएलपी जे 650 खां वधीक माण्हुनि खे आज़ादु करे छॾियो अथऊं। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त बरतानवी हाई कमिश्नर सां मुलाक़ात करे नवाज़ शरीफ़ खे डिपोर्ट करण जो मुतालबो कयो। बरतानिया ख़ातिर ख़्वाह मोट न ॾिनी ऐं चयो त नवाज़ शरीफ़ जे हवालगी लाइ दरख़्वास्त ॾियो। क़ौमी असेंबली में शाहिद खाकान अब्बासी सियासी कैरियर जी बदतरीन ॿोली इस्तेमालु कई। मौलाना फज़लुर रहमान मौक़े मां फ़ाइदो वठण जी कोशिश कई पर नाकाम थियो। टीएलपी वारा सियाणा आहिनि। फज़लुर रहमान केतिरी बि कोशिश करे इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। सिंध असेंबली फ्रांस में नामूस रिसालत की तौहीन ख़िलाफ़ मज़म्मती ठहरा इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो। वफ़ाक़ी सरकार खां गॾियल क़ौमुनि ऐं ॿियनि आलमी फ़ोरम से एहतजाज रिकॉर्ड कराइण जो मुतालबो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त कुझु ॾींहं अॻु मुल्क में जेके हालतूं थियूं उन जी बि मज़म्मत कयूं था। कानून की बालादस्ती का मैं बार बार मतलब समझाना चाहता हूँ, जो भी हमारे पाकिस्तान में नहीं लोगों को समझ आ रही। एक तो हम लगे हुए हैं, जद्दोजहद है, ये बड़ी स्ट्रगल है। आप देख रहे हैं कि ताकतवर कानून के नीचे नहीं आना चाहता, वो कभी पीडीएम जैसे अलायंसेस करता है। सिर्फ मकसद ये होता है कि हमारे लिए एक कानून है, हमें आम लोगों के कानून की तरह ना रखो, हम कोई खास लोग आए हैं तो ब्लैकमेल करते हैं। उसी तरह शुगर माफिया है, गुर्बत पैदा करके कीमतें बढ़ा के और पैसा बनाते हैं और फिर ना वो टैक्स देते हैं, ना वो
उनके ऊपर कुछ करें तो फिर वो भी कहते हैं कि हम कोई ख़ास लोग हैं। और इस तरह सारी जगह ऐसे माफिया बैठे हुए हैं। अब जाहिर है गवर्नमेंट के पास तो पैसे नहीं कि हर आदमी को घर बना के दे दें। कोई भी दुनिया में गवर्नमेंट ये नहीं कर सकती। शुगर माफिया वारा खंड जा अघ वधाए पैसो कमाईंदा आहिनि। हथ विझूं त चवनि था असां ख़ासि माण्हू आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान में ताक़तवर कानून जी बालादस्ती खां बचण लाइ PDM जहिड़ा इतिहाद ठाहींदो आहे। असां कानून जी बालादस्ती वारी जिद्दोजहद में रुधल आहियूं। सभिनी ॾिठो त ताक़तवर कानून जे मातहत नथा अचणु घुरनि। कानून जी बालादस्ती सम्झाईंदो रहियो आहियां पर असांजे माण्हुनि खे सम्झ में ई नथो अचे। KP में इफ़्तिताही तक़रीर खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त हुकूमत वटि एतिरो पैसो नाहे जो हर माण्हू खे घर ठाहे ॾे। दुनिया में का बि हुकूमत हर शहरी खे घर नथी ॾेई सघे। नाअहल वज़ीर आज़म दुनिया जा मिसाल ॾियण बदिरां इहो ॿुधाए त संदसि हुकूमत अवाम लाइ हेल ताईं छा कयो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इमरान ख़ान खां सवाल। बिलावल हिकु बयान में चयो त हुकूमत जी नाअहली सबबि अवाम महांगाई जो तूफ़ान भोॻे रहियो आहे। दुनिया आॾो कश्तो खणी घुमंदड़ वज़ीर आज़म अवाम लाइ कुझु नाहे कयो। SSP ऑफिस ख़ैरपुर जे क्लर्क समेत ॿिनि ॼणनि ते 7 महीननि जी गोरहारी औरत सां लजालुट जो इल्ज़ाम। औरत दाहियो आहे त क्लर्क कदीर शेख पंहिंजे दोस्त सज्जाद शहानी सां गॾु हिकु हफ़्ते ताईं जिन्सी ज़्यादती कई। मूंखे मुंहिंजी भाॼाई सपना, रीमा ऐं सायरा लुकमान जे हिकु घर में क़ैद करे कदीर शेख खे घुरायो, जंहिं बाद हवस जो निशानो बणायो वियो। पुलिस केस दाख़िल न पई करे नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सिंध में 16 लख ॿारड़ा पट ते वेही तालीम हासिल कनि था। 8 सालनि खां स्कूलनि लाइ फर्नीचर ख़रीद नाहे कयो वियो। सिंध हुकूमत जो सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट में एतराफ़। जस्टिस सलाहुद्दीन रिमार्क्स ॾिना त स्कूलनि में ॿारनि जे वेहण लाइ फर्नीचर नाहे। अदालत वटि लफ़्ज़ नाहिनि। हिते स्कूलनि जे नाले ते रुॻो ख़ाली इमारतूं आहिनि। छा बुनियादी ज़रूरत नज़रअंदाज़ करे सुठी तालीम ॾेई सघिजे थी? अदालत स्कूलनि में फर्नीचर जी खोट फौरी तौरु ख़तमु करण जो हुकुम ॾेई छॾियो। खंड स्कैंडल में हुकूमत जे ॿिनि अहम शख़्सियतुनि जो घेरो तंग। नैब रावलपिंडी पंजाब जे सूबाई वज़ीर मियां असलम इक़बाल खे 4 मई ते तलब करे वरितो। अॻूणो सूबाई वज़ीर समीउल्लाह चौधरी बि तलब। नैब पंजाब में शुगर मिल्स खे ॾिनल सब्सिडी जो रिकॉर्ड बि तलब करे वरितो। ऐं सिंध में कोरोना वायरस जो UK वेरिएंट क़िस्म सिंध में तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। शहरनि जे वरितल नमूननि में 50% सैंपल्स में UK वेरिएंट जी तस्दीक़ थी आहे। सिंध जे सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो चयो आहे त बरतानिया मां आयल वायरस जो तेज़ी सां पखिड़जणु ख़तरनाक आहे। ईद जे करे शॉपिंग मॉल ऐं ॿियनि ख़रीदारी सेंटर ते रश सबबि वायरस वधण जो ख़दशो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वरटियूं।